नगर, पाप नगर। नूरल, तुंहिंजो पुट पंहिंजो वॾो पाण आहे, उनखे कंहिंजी इज़त जी परवाह ई नाहे। असां जेका तुंहिंजे पुट कई नूरल, साबला तोखां विसरी वई आहे। नूरल, तुंहिंजो पुट लीको लताड़े बीठो आहे। सरदार साईं जी मर्ज़ी आहे, जेकॾहिं असांजे वस हुजे न, नारा जेल ॾेखारियूंसि। नूरल, मल्हार जूं सभु ग़लतियूं दरगुज़र करे सघजनि थियूं, आज़ाद बि थी वेंदो, पर हिकिड़ी शर्त ते। हाकिम आहियो बाबा, तव्हांजो हुकुम असांजी अखियुनि ते। तव्हां हुकुम कयो बाबा, जीअं तव्हां चवंदो असां तीअं कंदासीं। बसि मुंहिंजो पुटु मूंखे छॾाए ॾियो। मिठल सां मिटी न कंदे त मल्हार बि आज़ाद थी वेंदो ऐं माफ़ी मिली वेंदसि। पर सरकार, मिठल सां मुंहिंजी ज़बान थियल आहे, शादीअ जूं तयारियूं बि थी वयूं आहिनि। ईअं कीअं थो थी सघे सरदार? ईअं महिरबानी कयो, मूं ते रहम कयो असां ते। पुट हूंदो ई त मिठल जी धीउ सां लाऊं लहराईंदेसि न। मल्हार मूं ते पार आहे, पार। नूरल, असां सरदारनि जी दुश्मनी कणक ते गड़े पवण बराबरि आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रख छॾ, मिठल जी धीअ तुंहिंजे पुट मल्हार जो मौत आहे, मौत। बालाज ख़ान जे पुल ते न चाढ़ीसि त किथे बोलाटी हिकिड़ी न खारायांसि। सरदार, इहो त नाहक आहे। नुंहुं कीअं छॾियां? रहम कयो साईं, रहम कयो असां ते। मूं चयो न, बालाज ख़ान तुंहिंजे पुट खे माफ़ करे सघे थो। मिठल खे संग वठण खां जवाब ॾे। नूरल, निंधण को थी वेंदे मल्हार जे मौत खां पोइ। भाउ जो पुट कोन पालींदुई, ऐं ॿियो त मिठल जी धीउ मल्हार जे पालण खां घणी आहे। सम्झी छो नथो? छोकिरीअ ते सरदार साईं जो हथ आहे। मुंशी, ही तूं छा चई रहियो आहीं? चयो त कोन थियो आहीं। चरियो मुंशी न, पर चरियो तूं ऐं तुंहिंजो पुट थी विया आहियो। नूरल, बालाज ख़ान जी पसंदि सां जेकॾहिं तूं पंहिंजो पुट परणाईंदे न, त ख़ानदान समेत हयाती विञाए वेंदे। सरदार, असां ग़रीब आहियूं बाबा, तव्हां हाकिम आहियो, रहम कयो असां ते। तॾहिं त चवां थो, असांजी पसंदि ते अखियूं न विझो। नूरल, वञी सोच, जे पुट प्यारो अथई न, तो मिठल खे जवाब ॾे, न त मल्हार जो लाश तुंहिंजे दर ते अची वेंदो। न सरकार, न, ईअं न कजो। मल्हार खे कुझु बि न थिए। असां मिठल खे चवंदासीं त पंहिंजी न्याणीअ जे लाइ ॿियो वर ॻोल्हे। त पोइ वञ, मिठल खे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए। मल्हार जे वार खे बि तओ न ईंदो। वञ नूरल, वञी मिठल खे चओ त मल्हार राबेल जो घोट कोन पणबो। राबेल बालाज ख़ान जी आहे, बस। सफ़ा को पक्को आहीं? ढोरा गुर तोखे कुटियो आहे, पोइ बि तुंहिंजी निरण खां वकड़ कोन थो निकिरे? सूबेदार, मर्द आहियां, निरण मां वकड़ कीअं वेंदो? तव्हां मूंखे लाकब में बंदि करे ढोर वांगुरु कुटियो आहे। यादि रखजांइ इहा ॻाल्हि। तोखे ख़बर आहे त मुंहिंजो को ॾोह बि कोन्हे। चंड में बुकी त हाणे पई आहे मल्हार। तोखे त खोड़ सारी यादगिरियूं खणी वञणियूं आहिनि। तुंहिंजा ये सभु ज़ुल्म मां सही वेंदुसि। तोखे जेको करणो आहे सो कर, पर एतिरो यादि ज़रूर कजांइ, करणीअ जी भरणी अथई। मां तोखे इन लाइ कोन छॾींदुसि त तूं वक़्तु अचण ते मुंहिंजे अॻियां सीनो ताने बीहे। हितां तुंहिंजे ज़िंदा वञण जो हिकु ई रस्तो आहे मल्हार, बालाज ख़ान जी रज़ामंदी, न त ख़तम।
ॾियण त तूं इन धरती ते ॾियाओ ई कोन हुई। सरदार जे अॻियां कंध झुकाए हयाती माणिया, इहो मुंहिंजो शान न आहे सूबेदार। भले तूं मुंहिंजी मुंडी कटे बालाज खान ॾे मोकिल, कोन थो मञा मां इन सरदार खे। इनकार आहे मूंखे, हुनजे हर हुकुम जो इनकार आहे। मरी वेंदे जे सरदार जो सलामी न थींदे, झुकी पो वस वारनि जे पेरनि ते चङा भला झुकंदा आहिनि। तू त गरीब जो ॿार आहीं मल्हार। गरीब जरूर हां, पर गैरतमंद हां। तव्हां वांगुरु मूंखे सरदार जी कमदारी मंज़ूर कोन्हे। चरियो थी वियो आहीं छा? सरदार जी असां वटि इज़त आहे, तूं उनखे कमदारी थो चवीं? तुंहिंजी जे इहा ज़बान रही न त तुंहिंजे मौत जो फरमान जल्दी अची वेंदो मल्हार। हयाती जा ॾींहं तूं आंगुरनि ते गणी वठ, तूं कोन बचंदे, तूं मरंदे। बालाज खान तो ते सफ़ा ॾबिरल आहे। मल्हार छो पंहिंजी ज़िंदगी जे कढ पियो आहीं? मौत मुक़द्दर, सोभ हयाती, जेल असांजा जीवन साथी, फायूं भटका, फांसी घाट, पोइ बि असांजा ऊंचा घाट। सूबेदार, हिक ॾींहं जी हयाती जीअणी आहे मल्हार खे। 100 ॾींहंनि जी हयाती जेका गुलामी में मिले, उहा कोन जीअंदुसि। वञ बालाज खान खे चओ, तोखे ऐं तुंहिंजी हिन गुलामीअ खे मल्हार कोन थो मञे। सफ़ा को बेअकुल आहीं, लाकब में बंद आहीं, पोइ बि उठ वारी बबकी पियो ॾीं। मुंहिंजे हिन जिस्म ते लोह जूं लठियूं हणी ॾिस, ही रुक जो आहे या न? छो त रुक रिझंदा कोन आहिनि, न ई वरी झुकंदा आहिनि। भले तव्हां ज़ोर आज़मायो, पर मां इनकारी आहियां, इनकारी। न निकिर जा ॿाहिरि घर खां, टिज कुझु रिजण वारे ॾींहं वलू ॼायो ई कोन्हे। मां चवां थी वॾो बुछड़ो थींदे। हा, कंहिंमें दम्मा जो मूंखे पुछड़ो कंदो। मूं चयो न त बालाज खान नूरल खे सुठी वरंदी कोन ॾिनी हूंदी। मूंखे त डपु थी पियो आहे त किथे बालाज खान नूरल खे अहिड़ी ॻाल्हि न करे विझे जेका नाक़ाबिले बर्दाश्त हुजे, या वरी ॿुधाइण जहिड़ी न हुजे। बाबा, बालाज खान जहिड़े ज़ालिम मां ॿी उम्मीद करे बि कहिड़ी सघिजे थी। शाम जाए के इते कर खई बिठो आ। घर में मावा के घर में गैरत थी, ॿाहिरि गंदो ये करे पिए तो। हिकिड़ो बेल खट बेली वलू जो बेल ख़तम थे। आजा वलू खैर ताए छा थियो साख तो अचे तो? असांजे दर ते माण्हू जी वॾी रश आहे। इहा त भागन वारी ॻाल्हि आ। भाग वारे माण्हू जे दर ते रश हूंदी आ के अहिड़े गेरे जे दर ते थोरी हूंदी आ। नथू खैरे जे दर ते आ। अदालू, माण्हुनि जी छाजे लाइ असांजे दर ते रश थी आहे? भाॼाई, अदा जा सभु कर्ज़ी दर ते आया आहिनि। भोग त नथो करे अदा। ही ॾिस, नूर भटारे जो कसम कूड़ कोन थो ॻाल्हायां। अदा, बस तूं घर खां ॿाहिरि न निकिरजांइ। भलू, अदालू सही तो चवई, ॿाहिरि न निकिरजां, न त कर्ज़ी बुझ बुझ करे छॾींदई। हा, कंहिंजी मजाला जो मूंखे ॿाहिरि निकिरण खां रोके। न निकिरजां ॿाहिरि घर खां, टिज कुझु रिजण वारे ॾींहं वलू
ॼायो ई कोन्हे। मां चवां थी वॾो पुछड़ो थींदे हा कंहिंमें दमा जो मूंखे पुछड़ो कंदो हा? ये ॾिस मां चवां थी घर को ॿाहिरि न निकिर जा। मां अहिड़ा माण्हू पंहिंजे न पेरनि जी पीढ़ी में ॿधी निकिरंदो आहियां। मां चवां थी घर को ॿाहिरि न निकिर। छा कंदा परे थी? ओ अदा ॿार हेॾे आहे हेॾे काॾे। अब पाण मुंहुं ॾियो मां ॼण हेॾो खेरती आहे जो करदा सामान मुंहुं ॾींदुमि। अरे ईअं ड्राण ई अदा मां ॿधाए थो पाण मुंहुं ॾियण मां हलाए। मिठल अदा नूरल घर आयो हूंदो उथी त मल्हार जो पुछी अचूंसि। मुरादा नूरल मल्हार सां मिलण कोन वियो हो, बालाज खान सां मिलण वियो हो। ऐं बालाज खान हुनखे कहिड़ी वरदी ॾिनी हूंदी इहा मूंखे चङी तरह ख़बर आहे। त पोइ हुन खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मिठल तूं उथी त सही न। अदा नूरल कात वरंदी वठी आयो हूंदो न उथी पुछी अचूंसि। मूं चयो न त बालाज खान नूरल खे सुठी वरंदी कोन ॾिनी हूंदी। मूंखे त डपु थी पियो आहे त किथे बालाज खान नूरल खे अहिड़ी ॻाल्हि न करे विझे जेका नाक़ाबिले बर्दाश्त हुजे या वरी ॿुधाइण जहिड़ी न हुजे। बाबा बालाज खान जहिड़े ज़ालिम मां ॿी उम्मीद करे बि कहिड़ी सघिजे थी। बालाज खान त हिकिड़ो ज़ालिम आहे ज़ालिम। बालाज खान इंसान न पर आदमखोर आहे। पर आदमखोर खे पक हुजे त धनार मज़बूत आहे त हुनजो हर वार ख़ाली ऐं बेमाना हूंदो। राबिल थिए तूं परेशान न थिए, वक़्त सां जंग करे वञ बि। पोइ छा बि थी वञे मुंहिंजी मां तव्हांजो ॻाल्हियूं मुंहिंजी सम्झ खां ज़ोर आहिनि। मिठल उथी उथी अदा नूरल छा चवंदो त मूंखां हाल अहिवाल ई पुछण कोन आया मल्हार जा सावरे जा। तूं वञी खेर खेरीअ त पुछा करे मां कोन थो हलां मुरादा। सुबुह जो नूरल खां पुछी वठंदुसि। हो अम्मा बाबा सफ़ा सही तो चवे। तूं पाण वञ ऐं वञी मासड़ खां पुछी अच त मासात जो छा थियो। मिठल नथो हले त न हले, मां त वञा थी मल्हार जी ख़ैरियत पुछी थी अचां। ठीकु आहे वञ, पर वरण जी कजांइ मुरादा। ऐं हा नूरल कुझु बि चवई न त माठ करे ॿुधजांइ। मतां विच में वती भुल ॾींदी। हाणे चरी बि कान आहियां जो विच में भुल ॾींदुसि। आहीं त अकुल जी काबर, पर वरी बि चवां थो तोखे ॻाल्हि वणे न वणे सिर्फ़ु ॿुधण जी कजांइ। मतां उते माण्हू खिलाई। हाय हाय छो माण्हू खिलाईंदुसि? कोन थी माण्हू खिलाया। हा हमारा बिल तू छो परेशान आई? आया तुझो बाबो जिंदा है। बालाज खान भली पंहिंजे अना जे वर चाड़े असांखे, पर असां पंहिंजी दिल जी ॻाल्हि ॿुधण वारा आहियूं। नूरल यको तुंहिंजो इंतज़ार हुयो, ॿुधाए त सही बालाज खान कहिड़ी वरंदी ॾिनी? चाचा तव्हांजी ख़ामोशी असांखे परेशान करे छॾियो आहे। ॿुधायो छो नथा? बालाज खान मल्हार खे आज़ादु कराईंदो या असांखे ॿियो को दर ॾिसणो पवंदो? बाबा तव्हां परेशान छो आहियो? खेर त आहे न। नूरल मुंहिंजो पुटु आज़ादु छो नथो थिए? छा कयो आहे मल्हार जो पुलिस हुनखे नथी छॾे? असां सभिनीनि खे तुंहिंजो ई इंतज़ार हो ऐं उम्मीद बि इहा ई हुई त मल्हार खे तूं पाण सां गॾु ज़रूरु वठी ईंदे। द नूरल बालाज कुझु त चयो हूंदो न मल्हार खे छॾाइण लाइ। अदा तूं चुप छो आहीं? चाचा ॿुधाए न, ॿुधाई छो नथो? मल्हार खे छॾाइण जी वॾी क़ीमत अदा करणी पवंदी।
जे करे मां चुप आहियां। कीमत? कहिड़ी कीमत? चाचा वाज़े तव्हां ॿुधाए छो नथा? आख़िर बालाज खान चयो छा आहे? असांखे बि त ख़बर पवे न। ॻाल्हि खीर वांगुरु अच्छी थी त क़यामत थी पवंदी। उन लाइ बहितर आहे त मूंखे चुप रहण ॾे बस। मल्हार जो नसीब ईअं आहे त मां छा कयां? छो मुंहिंजे पुट जा नसीब अहिड़ा आहिनि? छो थो मल्हार खे पंहिंजे नसीबनि ते छॾी मल्हार जा पी? चाचा तव्हां जूं ॻाल्हियूं असांखे सम्झ में कोन थियूं अचनि। तव्हां ॿुधायो छो नथा त बालाज खान छा चयो? मल्हार खे छॾाईंदो या न? हींअर त मूंखे छॾियो, मूंखे मथे में सूर आहे। सुबुह थियो त ॿुधाईंदुसि तव्हांखे। ख़ुदा ख़ैर करे। लॻे थो त बालाज खान सोली वरंदी कोन ॾिनी आहे। चाची ईअं अंदाज़ो कहिड़ो लॻाए सघिजे थो? चाचो त कुझु ॿुधाइण लाइ तयारु ई कोन्हे। हा जुलप ईअं कर जो तूं पंहिंजे मुंहुं वञी पुछीसि कि सम्झ में नथो अचे छा ॻाल्हि आहे। ॾिस असीं सभु परेशान आहियूं। हा दी सुबुह जो तोखे सॾे ॿुधाईंदसि। हींअर त ॾिठी तो थी हलियो वियो। चङो पोइ आउं वञा थी। ॿुध जेका ॻाल्हि हुजे न मूंखे ॿुधाइजांइ ज़रूरु। अठी परेशानी थी पई आहे। अलाह सी ख़ैर कंदो। ख़बर नाहे त बाबा खे कहिड़ी परेशानी परेशान कयो आहे जो ईअं बिना ॿुधाइण जे उथी वियो। अम्मा पहिरियां त बाबा ईअं कॾहिं बि नाहे कयो। अधु दिमाग़ु आहे तुंहिंजो पीउ। असांखे सिरजी ऐं पाण उथी हलियो वियो। रब ख़ैर करे मुंहिंजे मल्हार ॾे। अलाए कॾहिं आज़ादु थींदो मुंहिंजो बचिड़ो। ॻोठ बि असांजो, वॾेरा बि असां, रस्तो बि असां मटियूं। ख़ैर दिल मथे फिरियो आई छा? चरियो मस्त आया वॾेरा। तव्हां मूंखे वणो ई कोन था। उन जे करे चवां थो त मूंखे ॾिसी रस्तो मटे वञो। छा चयो बालाज खान नूरल? मल्हार खे छॾाइण जो आसरो ॾिनई या न? सरदार आहे, उन जी दिलि में छा आहे उन जी ख़बर त उनखे हूंदी न मिठल। चाचा मिठल असां राति खां वठी वस कया आहिनि चाचे नूरल सां। चुप आहे, ॿुधाए नथो। अलाए छा चयो अथसि बालाज खान? पाप न गए पाप न गए। शेर दिल वॾा वक़्त आहिनि तुंहिंजा जो सिकंदर खान तोखे पंहिंजे ॻोठ में कंध में वकड़ विझी घुमण ॾिनो आहे। शेर दिल मुंहिंजो नालो आहे, शेर दिल। ऐं शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। ऐं सीनो ताणे घुमण शेर दिल जी फितरत में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो घुमण नथो वणे न त मां जंहिं बि रस्ते सां अचां उहो रस्तो मटे वञो। बाक़ी मां इहे शइ पर वटींदो घुमंदो रहंदुसि। ॻोठ बि असांजो, वॾेरा बि असां, रस्तो बि असां मटियूं।
शेर दिल मथे फिरियो आई छा? चरियो मस्त आया वडेरा तव्हां मूंखे वणो ई कोन था। उन जे करे चवां थो त मूंखे ॾिसी रस्तो मटे वञो। ऐं जे करे ही मस्त मच्छरजी पियो न त तव्हांखे वरी रस्तो बि हथ कोन ईंदो। शेर दिल सिकंदर खान जे अॻियां बीठो आहीं, एॾो ॾाढ न ॾेखारे। कमदार याकूब ऐं कूड़ कॾहिं बि न बाबा, कॾहिं बि न। बस 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 कर वडेरे जा चमचा, विच में न ॻाल्हाईंदो कर। तीअं बाचूं चीरे न छॾे। मूंखे ख़बर आ त ही तुंहिंजो वडेरो आ। शेर दिल दिल त चवे थी तोसां दुश्मनो कयां, पर पर दिमाग़ साथ नथो ॾेई न। ईअं न जेकॾहिं शेर दिल सां दुश्मनी कंदे त रात जो निंड मां छिरक भरे उथंदे। छिरक त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। जेकॾहिं इहा ॻाल्हि ज़हन में वेहे ई न त पोइ शेर दिल सां दुश्मनीअ जो सोचजांइ। ॾाढो चरियो आई शेर दिल। जबल सां मथो टकराईंदे त मथो पंहिंजो फाटंदई। हिननि वाठनि जी ॾठ ते पाण खे जबल थो सम्झी सिकंदर खान, पर शेर दिल त तोखे वारीअ जो भितर बि नथो भाए। मूंखे त कंहिं वॾे दुश्मन जी तलाश आ, छो त तूं मुंहिंजी चित ते चढ़ी कोन थो। नंढा बाबा, ही त सफ़ा को चरियो आहे, असांखे हल्को थो सम्झे। कोशिश कजांइ त ॿीहर असांजी मुलाक़ात न थिए शेर दिल। त सिकंदर खान वॾो कलूर करे विहंदो। तव्हां बि कोशिश कजो त मुंहिंजो रस्तो न रोकजो, न त शेर दिल लीका लताड़े गुज़रंदो आ। सरदार साईं, ही अथव वल्लू कोकड़ी, सॼे ॻोठ जो कर्ज़ी। सॼो ॻोठ बाबा इन जूं दाहूं थो करे। अरे भलो, जेकॾहिं हिन ॻोठ में रहणो अथई न त ॻोठ वारनि सां सिधो थी हल, न त सॼे ॻोठ जा कुत्ता वछाईंदो साईं। छा सम्झी? बौलाज खान जे बुल ते न चढ़ त बौलाटी हिकिड़ी न खारायईं। सरदार साईं, वल्लू सदाई वयल में बाबा वञा त काॾे वञा। घर में ज़ाल बेस्तो थी करे, ॻोठ में कर्ज़ा ई पादर था आणनि। हिते तव्हां थुक पुॼो कयो था साईं। बसि बाहि बहा थो ॿधाव साईं। जीअं ई हाणे मेल कुकड़नि जा लॻनि था, जीअं मुंहिंजी ओॾो रोज़ी थींदी, सॼो कर्ज़ मां लाहे छॾींदुमि। तव्हां वटि वरी शिकायत न ईंदी अब्बा। बसि बाबा, मुंहिंजा नसीब फिटल आहिनि, मां छा कयां। जहिड़े बि मेल ते वञा थो, मुंहिंजो कुकड़ हाराए थो पहिरें ई पाणी में। बसि साईं, अलाए मूं ते तावीज़ थियल आहिनि, अलाए मुंहिंजे कुकड़ ते तावीज़ थियल आहिनि। जंहिं बि मेल ते थो वञा साईं, मोकारो थो थी वञे। कर्ज़ाई थी वियो आहे साईं, कर्ज़ाई बि कारो कर्ज़ाई, माना थुक पुॼे वारो। जाॾे वञा थो पादर जो टड़को, हेॾो थुक जो टड़को। तव्हां बि बेस्तो था कयो। तव्हांजो मुंशी बि घटि वधि ॻाल्हायो रस्ते में मूंखे साईं। ॿियो त साईं, मां त पाण तव्हां वटि अचण वारो हुयुसि। मुंहिंजी घरवारी जेका घर में वेठी आहे न, डाइड़, हे छबी जॾहिं बूथ अथसि साईं। जंहिं महिल घर वञा थो बेस्तो थी करे, उनजी बि त तव्हांखे ॾियां थो न वॾा हो। उहो बि त थोरो मसइलो हल कर न मुंहिंजो। अरे हाणे सरदार साईं तव्हांजे घर जा बि मसइला हल करे। अरे हल, ॾियनि लठनि जी भीड़। सरदार साईं, तेरा शिकायत बस
बेटा हल बाबा साईं कमदार नज़र न पियो अचे किथे गुम थी वियो आहे इहो हूंदो हिते काथे अची वेंदो निभागो बाबा किथे ईअं त न थियो आहे त कमदार मंठार जे दाबनि खां भॼी न वियो हुजे जेकॾहिं कमदार मंठार जे दाबनि सां भॼी वियो त अहिड़े ड्रिजणे कमदार जी ज़रूरत ई नाहे हा बाबा साईं जे कमदार ईअं कयो आहे त असांखे अहिड़े डिजणे कमदार जी ज़रूरत ई न आहे हूअं बि बाबा हे कमदार कंहिं कम जो ई न आहे तव्हां ईअं छो नथा कयो बाबा पुराणे कमदार खे घुराए वठो छा अथसि नालो हा सिकंदर खान याकूब नालो अथसि उहो ई असांजो वफ़ादार कमदार आहे हा बाबा उहो वरी कम जो आहे कमदार उन्ही खे न घुराए वठो उहो मसइलो न आहे हाँ भोतार वाकई कमदार भॼी वियो आहे हाय भोतार इहा ख़बर पई आहे त बालाज खान ऐं मंठार जे भउ खां इलाइक़ो ई छॾे वियो आहे ॿुधई बाबा अहिड़े कमदार जे करे त असांजा कम न पिया थियनि हाशिम कचे वञ कमदार याकूब खे वठी अच हाँ भोतार साईं कमदार याकूब खे शाम कचे मां वठण मां वेंदुसि हा बाबा साईं पुराणो कमदार आहे दिलेर ऐं पादरनि जो बि पको आहे हा सिकंदर खान उहो पको ऐं नौद आहे उहो ई बालाज खान ऐं मंठार खे मुंहुं ॾेई वेंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नूरल बालाज खान जेका तोखे वरदी ॾिनी आहे उनजी त ख़बर मूंखे न आहे पर एतिरो त अंदाज़ो करे सघिजे थो त बालाज खान राज़ी न आहे त मल्हार आज़ाद थी ॿाहिरि अचे छा चयो बालाज खान नूरल मल्हार खे छॾाइण जो आसरो ॾिनई या न सरदार आहे उनजी दिलि में छा आहे उनजी ख़बर त उनखे हूंदी न मिठल चाचा मिठल असां राति खां वठी वस कया आहिनि चाचे नूरल सां चुप आहे ॿुधाए नथो अलाए छा चयो अथसि बालाज खान उनजो आसरो कजे या न उनजे आसरे खां सवाइ असां वटि ॿियो रस्तो बि कोन आहे पाप नगर